नाज़िन सकरन में नाले वारो शाइर अब्दुल हकीम अरशद जी टी वर्सी ऐं संदसि किताब डूंगर डारे वींदासीं जी महूरती तकरीब टाउन कमेटी हाल में मुनक़द कई वई। उन हवाले सां ॾिसूं था रज़ा मोहम्मद सियाल जी ही रिपोर्ट। टाउन कमेटी सकरन के हाल में मौजूद आयूं जिते सिंध के इनकलाबी शाइर अब्दुल हकीम अरशद जी अज बी वर्सी मल्हाई पी वने। अचो तो हिते आयल मेहमानन खां पुछूं तो वधीक साईं अब्दुल हकीम अरशद के बारे में छा था ॿुधाइनि। शाइर है जैसे ज़िंदगी जा ॿ रुख आहिनि। हिकु उहो त हू सन यूनिवर्सिटी जो शागिर्द हो ऐं उन हवाले सां हुन जूं ख़िदमतूं जेके आलम आशिकार आहिनि ऐं हिन ख़िते में क़ौमी सुजागी पखेड़ण में जिन माण्हुनि जो किरदारु आहे साईं मीर मोहम्मद जो, राशिद मोराई जो ऐं अब्दुल हकीम अरशद जो इंतिहाई मथां आहे। अरशद जे किताब डूंगर डारे वींदासीं इहो पहिरियों किताबु आहे साईं जो जेको कालमनि जेके साईं लिखंदो अवामी आवाज़ में उन ते मुश्तमिल आहे। साईं मां सघां थो त जिते हिकिड़े शाइर जी हैसियत में असांजे सिंध जे उन्हनि ख़ूबसूरत तरीन शहरनि में शुमार थिए थो, उते जॾहिं साईं जो नसुर पढ़िबो ऐं उहो असां अॼु उनजो महूरत थिए पई त उहो ॾिसंदासीं त उहो बि इंतिहाई ख़ूबसूरत ऐं तमामु आला पैमाने जो नसुर। अब्दुल हकीम अरशद जेको मुंहिंजो वालिद मोहतरम हुयो, हिन धरती जो अज़ीम इंसान ऐं महान ऐं अरडो इंसान हुयो, हुनजी टी वर्सी आहे। साईं जी जेका बि तालीम आहे उनजो निचोड़ जेको आहे सो टे नुक़्ता। पहिरियों एकता, यानी इंसानी वहदत, इंसाननि में मसावत, इंसाननि में बराबरी हुजणु खपे। ॿियो नुक़्तो साईं जी सॼी तालीम जो बुनियादी अमल। धरतीअ ते हिन सॼी काइनात में जेका ज़मीन जो गोलो आहे, हिन धरतीअ ते इंसान अमन सां रहे, मुहबत सां रहंदो। ऐं टियों जेको आहे सो बनी नौ आदम जी तरक़ी, सॼी जेका नौ इंसानियत आहे अञा तरक़ी जे उरूज ते पहुचे। बेहतरीन लेखक, शाइर, मज़मून निगार, कालिम निगार हो ऐं हुन जा 7 खां 8 किताब मैदान ते आयल आहिनि। पाण शाइरी, अदब, तारीख़ उन जो वॾो आलिम हो। ऐं अरशद मीर मोहम्मद यादगार कमेटी सकरन तरफ़ां अॼु सिंध जे नाले वारे शाइर, आलम, ॾाहे, अदीब साईं अब्दुल हकीम अरशद जी टी वर्सी मल्हाए रहिया आहियूं। इन मौक़े ते असां साईं अब्दुल हकीम अरशद जे जो कालमनि ते मुश्तमिल किताब जेको आहे ताज़ो शाया थी आयो आहे, डूंगर डारे वेंदासीं। अॼु उनजी महूरत आहे। ॻाल्हियूं ॿुधियूं हिते आयल मेहमाननि जूं, हिननि जो चवणु आहे त साईं अरशद हिकु वॾो इनकलाबी शाइर हो। कैमरामैन काशिफ रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, बहरान टीवी।